घरू वज़ीर जे घर के बाहि ॾियण ई मोरो वाक़िए केसनि जी ॿुधणी मोरो जी सिविल अदालत में थी गुज़री। ॿुधणी दौरान NPP अॻवान मुर्तज़ा जतोई मसरूर जतोई पंहिंजे वकील मार्फत अदालत में पेश थिया। संदन वकील अदालत खे आगाही ॾिनी त केसनि खे सेशन कोर्ट मुंतक़िल कयो वञे। अदालत केस मुंतक़िली वारी दरख़्वास्त ते ॿुधणी बाद ईंदड़ सुनवाई 19 सेप्टेम्बर ताईं मुलतवी करे छॾी। अदालत ॿाहिरां मसरूर जतोई चयो त ज़ेन शाह सां बि साॻी ज़्यादती थी रही आहे जेका असां सां कई वई। इहे चाहिनि था त सिंध अंदरि को बि एहतजाज न करे। इहा जमहूरी हुकूमत फारम 47 जी बणियल आहे। हुकूमत पुरअमन एहतजाज खां बि ढिनल आहे। सिंध में ईंदड़ ॿोॾि जा अंग अखर अवाम खे दुरुस्त ॿुधाया वञनि। विदिशा शहर में अलाह वारे चौक ते नामालूम हथियारबंदनि जी फायरिंग में लाशारी बिरादरी जा 2 नौजवान फौत ताईं ज़ख़्मी थियण ते लाशारी बिरादरी पारां एहतजाजी धरणो हयो वियो। उन मौक़े ते वारसनि चयो त नामालूम हथियारबंदनि जी फायरिंग में बिरादरी जो हिकु नौजवान अनवर लाशारी क़त्ल ऐं हिकु ॼणो मनसब लाशारी ॻणती जोगी हालत में इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। जंहिं बाद CIA इंचार्ज ज़ुल्फ़कार लाशारी ऐं SHO बिदशा अली शेर बजीर पारां जवाबदारनि जी गिरफ़्तारी जी ख़ातिरी कराईंदे एहतजाज ख़त्म कराए छॾियो। बहराम सेम शाख वटि तेज़ रफ़्तार ट्रैक्टर ट्राली जो मोटरसाइकिल सां टक्कर थी पियो। नतीजे में मोटरसाइकिल सवार फयाद हुसैन शेर ज़ख़्मी थी पियो जंहिंखे तिबी इलाज लाइ हंगामी तौर ते मक़ामी इस्पताल मुंतक़िल कयो वियो जेको रस्ते वेंदे ज़ख़्मनि जा सूर नसंदे फ़ौत थी वियो। फ़ौतीअ जो लाश घर पहुचण ते घर में कोहराम मची वियो। कुआरा शहर खां केटी बंदर ताईं जश्न ईद मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रैली कढी वई जेका शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां थींदे पंहिंजे इख़्तिताम ते पहुती। रैली में हज़ारे आशिकान रसूल शिरकत कई। नवाबशाह में सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे सददे शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न में स्कूल ऐं आफ़ीस मुलाज़िमनि तालाबंदी करे HM ख्वाजा हाई स्कूल खां एहतजाजी रैली कढी। रैली जे अॻुवान अशरफ ख़ासकली मौलादात राहूजो रिहाना कोस ऐं ॿियनि चयो त पेंशन ऐं DRA समेत मुलाज़िमनि जा जाइज़ मुतालबा तस्लीम कया वञनि। ॿी सूरत 15 सेप्टेम्बर बाद कराची में लखें मुलाज़िम मरण घड़ी ताईं एहतजाज कंदा।